चांसलर आहे, रेगुलर वाइस चांसलर कोन्हे को। रेगुलर वाइस चांसलर जो सिलेक्शन बोर्ड अञा थियणो आहे, त ही एक्टिव वाइस चांसलर जंहिंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ यूनिवर्सिटी जा रूटीन मैटर्स हलाइणा आहिनि, रोज़मर्रा जी जेका कारवा आहे, डॉक्यूमेंट आहे जेको रजिस्ट्रार जे साइन सां छपियल आहे, हीअ असां तव्हांखे ॾींदासीं। हिन में सभु जा सभु नाला इक्वालिटी की रिसर्च करणु जी असांजो नालो थिए पूरी दुनिया में, ही उनखे ख़तमु करण जे लाइ उन जे जेके रूल्स जे ख़िलाफ़ जेको हींअर असां ॿुधायूं पिया त हायर एजुकेशन कमीशन एतिरा लखें करोड़े रुपया ख़र्च थी करे उनखे वायोलेट करे पंहिंजा माण्हू रखण थो चाहे, जेके असां जेके ट्रेन्यूअल टैक्स सिस्टम खे ख़तमु करे बीपीएस सिस्टम में आणणु थो चाहे पंहिंजा माण्हू, ऐं जेके असां उन्हनि जो जेके पब्लिकेशन क़ाइद अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह जे प्रोफेसर आसिफ मेमन, प्रोफेसर मोहम्मद आचर ज़रदारी ऐं प्रोफेसर नवाब खान लाखो तिलका प्रेस क्लब न्यूज़ इदारे हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वाइस चांसलर प्रोफेसर सलीम रज़ा समूह ख़िलाफ़ इल्ज़ाम हया आहिनि त हिन यूनिवर्सिटी खे ज़ाती औताक बनाए फ़ैसिला करणु शुरू कया आहिनि। हिननि चयो त वाइस चांसलर मेयर जी लताड़ करे गैर क़ानूनी तौरु सिलेक्शन कमेटी ठाहे उन जो इजलास आचर जे मोकल जे ॾींहुं तलब करे पंहिंजनि अज़ीज़नि खे एसोसिएट प्रोफेसर जी पोस्टिंग करे रहियो आहे। हिननि चयो त क़ाइम मक़ाम वाइस चांसलर खे सिलेक्शन कमेटी इजलास जी सदारत नाहे करणी, पर प्रोफेसर सलीम रज़ा समूह इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करे गैर क़ानूनी इजलास जी सदारत करे गैर क़ानूनी भर्तियुनि जी सिफ़ारिश करे रहियो आहे। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यूज़ सईदाबाद।